فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد فاذكروني أذكركم واشكروا لي ولا تكفرون صدق الله العلي العظيم درود الشريف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت جے اندر بانن سان ایک ٹھاہ کयो आहे قرآن پاک تو سجو جو سجو نور आहे قرآن پاک सरापा हक़ आहे सच आहे ज़रे बराबर उन में शक जी गुंजाइश कोन्हे पर के आयतूं के अल्फाज़ अल्लाह तबारक व ताला अहिड़ा बयान कया आहिनि इंसान उन ये दिल वारी नज़र सां तवज्जो सां उन्हनि जे मथां सोच ऐं फ़िक्र कंदो त आयतुनि ऐं अल्फाज़नि जा टुकड़ा तो नंढड़ा आहिनि पर इंसान जे ज़िंदगी जे नक्शे के मटाए था वञनि लफ़्ज़ थोड़ा पर वॾी मानादार अल्फाज़ थोड़ा पर ज़िंदगी सॼीअ खे मटाइण जे लाइ काफ़ी अल्लाह से फरमायो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम छॾियो पकाईअ खे सॼी ज़िंदगी मुंहिंजे दर तां हेॾे होॾे भॼी वञी करे गुनाहनि में अदावतुनि में नफ़रतुनि में भिटकियायो छॾियो पकाई अचो मोटी जो त सुलह कयूं तव्हां मूंसां सचा थियो मां तव्हां सां तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां तव्हां मूंखां घुरो त मां ॾियां तव्हां माफ़ी वठो त बख़्शां अचो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इंसान त अल्लाह तबारक व ताला खे यादि करे इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी त इंसान अल्लाह जो नालो वठंदो नमाज़ पढ़ंदो माना अल्लाह जो यादि अथसि तॾहिं थो पढ़े क़ुरान पढ़ंदो माना अल्लाह जो यादि अथसि तॾहिं थो पढ़े दुनिया जे गुनाहनि खां बचंदो माना अल्लाह जो ख़ौफ़ अथसि ख़ुदा यादि अथसि तॾहिं गुनाहनि खां बचे थो इहा ॻाल्हि त सम्झ में अची वई त बानो अल्लाह ताला खे कीअं यादि कंदो आहे जो हुनजे हुक्मनि जी ताबेदारी कंदो आहे पर अल्लाह ताला कीअं बाने खे यादि कंदो इहा ॻाल्हि सम्झ में न आई पोइ हुन ते तफ़सीर में उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अल्लाह तबारक व ताला बाननि सां गोया के इहो मुआहिदो कयो आहे त तव्हां माण्हुनि में मूंखे यादि कयो त मां तव्हांखे मलाइकनि जे कचहरीअ में यादि कयां तव्हां मूंखे तन्हाईअ में पंहिंजे मुंहं सां यादि कयो मां रब तव्हांखे पंहिंजे मुंहं सां बख़्शिश जे अंबारनि में तव्हांखे ढके छॾियां तव्हां मुंहिंजी साराह ऐं वाखाण वॾे वाक़े कयो त मां तव्हांजे इज़त ऐं आबरू जी शोहरत जा ऐलान वॾे वाक़े कयां जेतिरो तव्हां यादि कंदव जेतिरो तव्हां मूंखे सारींदव ओतिरो ई बदिले में तव्हांखे मोट ॾींदुसि अल्लाह तबारक व ताला जी इहा मोट ॾाढी सुहिणी आहे ॾाढी सुहिणी आहे गोया कि अल्लाह साईं असां गाफ़िल इंसाननि खे सॾे करे फ़रमाए थो त छॾियो इहे दुनिया जे नफ़रतुनि अदावतुनि वारा रस्ता अचो मोटी त ठाह कयूं तॾहिं त कंहिं बुज़ुर्ग लिखियो आहे त बहलूल फ़क़ीर हिकिड़े दफ़े बाज़ार में वेठो हो पोतड़ी विछायूं जीअं न कॾहिं कॾहिं फ़क़ीर वीचारा पिनंदा आहिनि या सफ़ीर ईंदा आहिनि कपिड़ो विछाए पोइ वेहंदा आहिनि चवंदा आहिनि अल्लाह जे नाले ते ॾियो हे बि ईअं कपिड़ो विछाए वेही वियो माण्हुनि खे वेठो ॾिसे सॾ करे केरु वञेसि ई कोन पियो हर को सम्झे पियो चरियो आहे वेठो सॾ करे कोई कमु कोन्हसि बसि चरियाणो आहे तॾहिं कंहिं सियाणे माण्हूअ जंहिंखे इल्मु हो त हे बहलूल ॾिसण में बहलूल आहे पर वॾो दाना माण्हू आहे भरिसां अची करे चयईंसि त बहलूल छा पियो करीं अॼु बाज़ार में वेठो आहीं चईं माण्हुनि खे सॼा वेठो अचो त अलाह सां ठाह करायांव अल्लाह ताला ठाह करण जे लाइ राज़ी आहे माण्हू राज़ी थियनि ई कोन था अचनि अल्लाह सां ठाह करण अच्छा हा वेठो आहे सॼो ॾींहुं हिक खे सॼा थो अल्लाह ताला ठाहिण जे लाइ राज़ी आहे ठाह करण लाइ रब राज़ी आहे बानो राज़ी नथो थिए सॼा नथा अचनि चलो हू बि वियो हलियो बहलूल फ़क़ीर बि शाम थी वेठो माण्हुनि खे ईअं सॾे इशारा करे शाम थी हे बि उथी वियो
कुझु ॾींहंनि खां पोइ वरी इहो साॻियो ई सियाणो माण्हू क़ब्रिस्तान वञे पियो, बहलूल फ़क़ीर वरी उते वेठो आहे। पुछईंसि त बहलूल फ़क़ीर भला कल्ह बाज़ार में वेठो आहीं, अॼु वरी हिते वेठो आहीं, छा चकर आहे? चईंसि त उते बि अलाह जो ऐं माननि जो ठाह पियो करायां, उते अलाह ताला ठाहिण लाइ राज़ी हो, माण्हू न पिया राज़ी थियनि। अॼु बि अलाह ऐं बाननि जे विच में ठाह थो करायां, पर अफ़सोस यार अॼु सूरत हाल उबती आहे, बाना ठाहिण जे लाइ राज़ी आहिनि, अलाह राज़ी कोन्हे। मरी जो वियो माण्हू क़बर में जो वियो, हाणे त रोअंदो रहंदो न जेकर माफ़ी मिले। हाणे त गुनाहनि अमलनि सबूरनि करण खां हिन जो वक़्तु वियो गुज़री, हाणे त चवंदो ठाह थिए, माफ़ी थिए। अल्लाह तबारक व तआला बि उन वक़्तु जो गोया के फरमाईंदुसि। क़ुर पाक जा वॾा लफ़्ज़ आहिनि, अल्लाह से फरमायो अल-यौम नंसाकुम कमा नसीतुम लिक़ा यौमिकुम हाज़ा। क़यामत जे ॾींहुं उन्हनि गाफ़िलनि खे अल्लाह से फरमाईंदो अल-यौम नंसाकुम कमा नसीतुम लिक़ा यौमिकुम हाज़ा। अॼोके ॾींहं जे मुलाक़ात खां, हिसाब किताब खां, जीअं तो असांखे विसारियो हो न, अॼु असां बि तोखे विसारियो आहे। हल रब तबारक व तआला जे तरफ़ खां न कंहिं बंदे खे अहिड़ी मोट मिले, उन बंदे जो ख़ैरु न आहे। अल्लाह ताला गोया के क़ुर पाक जे हिननि अल्फाज़नि में तव्हां असांखे सॾे करे फरमायो आहे, अचो मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कयां। तॾहिं त पुराणे ज़माने में हिकिड़ो शेख अब्दुल वाहिद रहमतुल्लाह अलैह बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। इहे जेके अल्लाह ताला जो नालो वठण वारा बुज़ुर्ग हूंदा आहिनि अहलुल्लाह, तव्हां असांजे नज़र में इहे सूफ़ी ऐं फ़क़ीर नज़र ईंदा आहिनि, बुज़ुर्ग ऐं पीर घटि नज़र सां ॾिसंदा आहियूं। हक़ीक़त जे नज़र सां ॾिसिजे त इन्हनि पीरनि बुज़ुर्गनि वलीअनि जी अल्लाह ताला जे ज़ात सां अहिड़ी गहरी दोस्ती हूंदी आहे, तव्हां असां उनखे सम्झी नथा सघूं। इहे बुज़ुर्ग जॾहिं अल्लाह ताला जो नालो वठी 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 पंहिंजे नफ़्स खे मारे अल्लाह ताला सां पेच ॻंढे छॾींदा आहिनि, पोइ उन्हनि जा जेके हाल ऐं अहवाल आहिनि उहे तव्हां पढ़ो त तव्हांजी दिलि जी दुनिया मटिजी वञे। बुज़ुर्ग लिखियो आहे त मौलाना शेख अब्दुल वाहिद रहमतुल्लाह अलैह हिकु बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। अल्लाह ताला जे ज़ात सां एॾी हुज हुनजी, हिकु दफ़े अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी, मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे त जन्नत ॾींदे ई ॾींदे, मूंखे त जन्नत ॾींदे ई ॾींदे, तुंहिंजो वाइदो आहे, तूं मूंखे ॾींदे, तुंहिंजे नबीअ जो उम्मती आहियां, क़ुर हदीस जो वस आहार पाबंद आहियां, मूंखे त ॾींदे ई ॾींदे, मूंखे पक आहे छो त तुंहिंजी मूंसां यारी आहे न, मूंखे त ॾींदे ई ॾींदे जन्नत, पर मूंखे जन्नत में साथी कहिड़ो ॾींदे उहो मूंखे हिते ॾेखार। सुवाल वॾो आहे न। जन्नत में मुंहिंजो साथी, मर्द खे औरत साथी मिलंदी, औरत खे मर्द साथी मिलंदो, जन्नत में जोड़ियूं ठहंदियूं, अल्लाह ताला 70 हूरूं बि ॾींदो। हीअ हुजतम चवे थो मुंहिंजा रब साईं मूंखे त जन्नत ॾींदे, मूंखे जन्नत में साथी कहिड़ो ॾींदे उहो मूंखे हिते ॾेखार। अल्लाह तबारक व तआला फरमायो वक़्तु ईंदो, जन्नत ईंदी, जन्नत में ईंदे तोखे सभु कुझु मिलंदो, हिते ॾिसण जो फ़ाइदो, साईं मूंखे हिन महिल ॾेखार। चलो अल्लाह तबारक व तआला इल्क़ा फरमायुसि, दिलि ते इल्हाम थियो, अल्लाह ताला दुआ क़बूल फरमाई। अल्लाह ताला फरमायुसि वञ, हबशा जे इलाइक़े में हिकिड़ी औरत अथई, मैमूना हुनजो नालो आहे, उहा तुंहिंजे जन्नत में साथी हूंदी, वञी मिलेसि। ही पंधु करे सफ़र करे अचे, उते पहुतो हबशा में, उन औरत सां उनजे घर अची करे उनजी पुछा करे मिलण जी कोशिशि कयईं। घर वारनि ॿुधायसि त उहा त दरवेश औरत आहे, उहा त दरवेश औरत आहे, घर में कोन्हे, इहा एॾां झंगॾे के बयाबान में किथे का ॿकरियूं चारींदी हूंदी। हिन चयो त ठीकु आहे, हीउ वियो ॻोल्हींदो ॾिठईं त हाओ ॿकरियूं बि आहिनि, कुझु हिकु जॻह ते बीही करे चरनि थियूं, भॼनि डोड़नि बि न थियूं। हीअं नज़र फेराईं त यार ॿकरियुनि जे चौधारी हिकिड़ो बघड़ बि वेठो आहे हुतो त, जेके ॼण त ॿकरियुनि खे खिंडण खां, भॼण खां, डुकण खां बचाइण लाइ ॼण त पहिरो ऐं कड़ो चाढ़ी वेठा आहिनि। हिकु जाइ ते ॿकरियूं चरनि थियूं, चौधारी बघड़ बि वेठा आहिनि, ॿकरियुनि ते नज़र रखियूं, खाइनि न बि नथा, ॿकरियुनि ते हमिलो बि नथा कनि, ॼण त पहिरो था ॾियनि ॿकरियुनि जो। अॻिते अचे करे त ॾिठे त हिकिड़े वण हेठां औरत आहे, हिकिड़ी निमाज़ में बीठी आहे,
हे चुपड़ी करे पोयां बीही वियो। जॾहिं हुन औरत ईअं सलाम वरायो त नज़र पियसि त पोयां अमरा बीठो आहे। सलाम वराए चवणु लॻसि त अब्दुल वाहिद, अल्लाह ताला त तुंहिंजे ऐं मुंहिंजे मुलाक़ात जो जन्नत में वाइदो कयो न, तूं हिते ई कीअं पहुतई? जन्नत में अल्लाह ताला तुंहिंजे ऐं मुंहिंजे मुलाक़ात जो वाइदो कयो न, तूं हिते ई कीअं पहुतई? चईंसि मां अल्लाह ताला खां दुआ घुरी त मूंखे ॾेखार उहा औरत। अल्लाह ताला मुंहिंजी उहा दुआ क़बूल कई, मूंखे ॿुधाई, तॾहिं आयुसि मां चयो ॾिसी वञा। चईं हे त सम्झुमि, तुंहिंजी इबादत बि सम्झी वियुमि, अल्लाह ताला सां तुंहिंजो तालुक़ बि सम्झी वियुमि, मुंहिंजी अॻुवाट ई ॿुधाइण तारफ़ खां सवाइ तूं मूंखे सुञाणे वई आहीं, ॻाल्हि करे वई आहीं, सम्झी वियुमि मां सॼो राज़। पर हे छा आहे? हे ॿकरियूं तुंहिंजूं पाण औरतूं थियूं चरनि, हे बगड़ जेके ॿकरियुनि जा दुश्मन हूंदा आहिनि, हमिलो करे खाईंदा आहिनि, इहे वरी अॼु पहरो था ॾियनि। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई मैमूना। चवणु लॻसि त जॾहिं खां वठी अल्लाह ताला सां मां ठाह कयो आहे न, तॾहिं रब बि मूंसां ठाह कयो आहे। जॾहिं खां वठी मां पंहिंजे रब सां सुलह करे छॾियो आहे न, तॾहिं अल्लाह ताला बि मूंसां सुलह कयो आहे। चई सुलह कीअं थी? चई छा मतिलबु सुलह जो? चई अल्लाह साईं मूंखे चयो आहे फ़ज़कुरुनी अज़कुरुकुम जे ख़ुलासे मां इहे ॻाल्हियूं थो चवां। चई अल्लाह साईं मूंखे चयो आहे त तूं मूंसां ठाह कर, तुंहिंजी मख़लूक सॼीअ जो मां तोसां ठाह करायां। तूं मूंसां ठाह कर त सॼी मख़लूक जो मां तोसां ठाह करायां। पोइ इहे बगड़ बि छा कंदा? जॾहिं उन्हनि ठाह करे छॾियो आहे मूंसां मुंहिंजे ॿकरियुनि सां, त मुंहिंजे ॿकरियुनि जी हिफ़ाज़त कंदा न। कॾहिं कॾहिं ॾिसंदा उहो धण में, ॿकरियुनि या माल जे धण में हिकिड़ो कुतो हूंदो आहे धनार जो। इहो छाजे करे हूंदो आहे? पोइ हिन धण जे हिफ़ाज़त जे लाइ। बाज़ औक़ात इहे कुता इहे धण जा धनार खां वधीक कुता होशियार हूंदा आहिनि। ॿी का ॿकरी, ॿियो को ढोर पंहिंजे धण में गॾिजंदो आहे त कुतो हुनखे कढंदो आहे। पंहिंजी ॿकरी पंहिंजो ढोर कंहिं ॿिए धण में वेंदो आहे त हुनखे मोटाए ईंदो आहे, न त मालिक खे होशियार कंदो आहे। हता की नओं ढोर वठी करे ख़रीद करे पंहिंजे घर जे धण में ॿधबो आहे न, त बि हुनजो रसो खोले करे हुनखे ॿाहिरि टपाए छॾींदो आहे। त बीबी साहिबा चयोसि त जॾहिं खां वठी मां रब सां ठाह कयो आहे, तॾहिं खां वठी अल्लाह ताला बि फरमायो आहे त मां मख़लूक जो तोसां ठाह कराए छॾियो। छा ख़्यालु आहे? असां जेकॾहिं अल्लाह तबारक व ताला जे ज़ात सां ठाह कयोसीं दुनिया व माफ़िया खे छॾे करे, त अल्लाह ताला असांजे लाइ मख़लूक खे ताबे कोन कंदो? रब त साॻियो ई आहे। असां इंसान मट मट आहियूं, फिरियल आहियूं, दिलनि जा, दिमाग़ जा, सोच जा, फ़िक्र जा फिरियल आहियूं, उबत आहियूं। क़ुर पाक जो हिकु हिकु लफ़्ज़ इंसान खे अहिड़ो थो छिके, गहरीअ नज़र सां दिलि व जान सां अगरि हुन ते सोचे त क़ुर पाक जो हिकु हिकु लफ़्ज़ इंसान जे हिदायत जे लाइ काफ़ी आहे। क़ुर त सॼो नूर आहे। अल्लाह पाक शल तव्हां असांखे बि इन्हनि अल्फाज़नि सां सही रस्तो, सही सोच, सही फ़िक्र नसीब फ़रमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए।